चे इन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक दे त नजर कर जे आका जा आशिक सरायण वारा आका जा परवाना सरायण वारा तोरो महबूब जी जिंदगी दे नजर कर हुजूर शबीर जे चवण ते इन वडे लाउड हेडे मुंह कयो आ तू पाण मिस्त्रियां इने मुंह हेडे कबो ना जरे हेडे मुंह कयो त हेडा खराब ना पोया लाउड प्राइन हेडे मारी काट चाट ले पटा इन जो मुंह हेडे करे इन बिनन के हेडे मुंह करे पो आवाज खोले साईं हेडे वो एम्बुलेंस जे चक्कर में आ तो हुन गरीब जे चक्कर ते रोड तो खराब करे अब वो इननी होदे कने आवाज दी तो हेडे कने कर आवाज होदे मुंह करे पोरे के फुल्ला अब आने वो हेडे कर बस सही है आने नहीं खोल मेक के सफा खोल मेक घोट के ना वटे लाउड खराब थे नवाब शाची आवती दुरूद शरीफ मुख्य उम्मीद है जिन जिन महबूब ते कलमो पढ़ियो आ थोड़ा सुरी ऐं जिन जिन महबूब जी मथा दुरूद पढ़ियो आ उहे भी सुरी ऐं जेके इन पासे वेठा आहिनि जेकर आका ते दुरूद पढ़ियो अथव त पिंडाल में वियो न पढ़ियो अथव तव्हां ते कामयाब हिम्मत कयो वेझा वेझा थी अचो हिम्मत कयो त हिम्मत कयो कुंड वारनि तव्हां हुज़ूर ते दुरूद न पढ़ियो जिन हुज़ूर ते दुरूद पढ़ियो मां उन्हनि खे वेझो थो तव्हां जेके पासे में बीठा आहियो तव्हां हुज़ूर ते दुरूद न पढ़ियो अबा जेके इन पासे भित ते बीठा आहियो हुज़ूर ते दुरूद पढ़ियो अथव त पिंडाल में न पढ़ियो अथव त बीठा हुजो नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा दुरूद शरीफ पढ़ो आका तव्हां नंढड़ा चुप करे विया अब्बा सफ़ा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व असहाबी व अहली बैती अजमईन वाजिबुल एहतराम मुझे अजीजों दोस्तों मुसलमान भाइयों रब करीम जा करोड़े करम अरबे एहसान थिया जे मालिक साईं तवां असांखे हिन बाबरकत महफ़िल में घुराए करे हिन दिल पर क़ुरान जी ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
ये अल्लाह जी मेहरबानी था। पता ही ना रड़ा में चुप करा मुझे वड्डी कमजोरी है दई बार गालाई तो आए तो हम दुनिया में जेकरे को हिको फर्द के को गोठ जो चमू मुर्स घुराइंदो आ गोठ मां हिक फर्द तो ओ माण्हू खुश थींदो आ खुशी में मापंदो नाहे बाबा हेॾा सारा ओट में माण्हू रहनि था वॾेरे मूंखे घुरायो आ इहो वॾेरे जो त मुंहिंजे मथां वॾो थोरो थी वियो जो ॿियनि खे छॾे मूंखे घुरायो अथई त पोइ अल्लाह जा बि हिन कोटड़ीअ शहर में खोड़ ॿारड़ा रहनि था रब चूंडे तव्हां असांखे घुरायो आहे इहो हुनजो अहसासु आहे कोटड़ीअ में खोड़ रब जा ॿारड़ा रहनि था पर मां चवंदो आहियां असां थोरा बेक़दर आहियूं दुनिया में जेकॾहिं को माण्हू असां ते थोरो कंदो आहे को कम कंदो आहे होटल ते वेही ओताकिन में वेही करे चवंदा आहियूं बाबा फलाणे जो त मुंहिंजे मथां वॾो थोरो थी वियो जो फलाणे मुंहिंजो हे कमु कयो हे कमु कयो सच ॿुधायो कॾहिं ईअं चयो अथव त अल्लाह जो मुंहिंजे मथां वॾो एहसान आहे जो हिन क़ुरान जहिड़ी नेमत मूंखे ॾिनी अथई ॿुधायो कॾहिं ईअं चयो अथव दुनिया जा थोरा ॻाई थो पर कॾहिं ईअं चयो अथई त रब जा मुंहिंजे मथां वॾा एहसान थिया जो महबूब जहिड़ो नबी असांखे ॾिनो अथई दुनिया जा वही करे थोरा ॻाई थो पर कॾहिं ईअं चयो अथई त रब जा मुंहिंजे मथां वॾा थोरा वॾा एहसान थिया जो रब करीम मूंखे महबूब जो उम्मती करे पैदा कया बाबा साईं अज़मत क़ुरान ते खोड़ आलिम बुज़ुर्ग वेठा आहिनि पिया ॻाल्हाईंदा क़ुरान पाक पढ़णु ॾाढो सवलो थी वियो आहे पर क़ुरान पाक ते अमल करणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे क़ुरान पाक पढ़णु सवलो कलमो पाक पढ़णु सवलो आहे पर कलमे पाक ते अमल करणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे मुसलमान जी दावा करण मुसलमान सॾाइण सवलो आहे पर हक़ीक़ी मुसलमान बणजण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे इन जो एको बंदि कर बाक़ी आवाज़ हक़ीक़ी मुसलमान बणजण ॾाढो ॾुखियो थी वियो इंसान सॾाइण सवलो आहे पर इंसान हक़ीक़ी बणजण ॾाढो ॾुखियो थी वियो सच ॿुधायो को माण्हू पियो हूंदो आहे रोड ते सामान जी ॻणती हूंदी आहे त हीअ शइ खणांसि हीअ शइ खणांसि मोबाइल खणांसि पैसा खणांसि पर कॾहिं ईअं न चयो हूंदोसीं त हिन खे खणी हॉस्पिटल ताईं पहुचाए लाउड तो खान सेट हूंदो थी अॼु असांखे अलाए छा थी वियो आहे ज़िंदा आहियूं कंहिंजो मुंहुं न वणंदो आहे त को हिन जो मां मुंहुं ॾिसां मरी वेंदो पोइ चवंदासीं यार मुंहुं त ॾेखार वरी अलाए इहो चहिरो रहे अलाए न रहे वरी क़यामत में मिलंदासीं मरण खां पोइ तोखे हुनजो मुंहुं यादि अचे पियो ज़िंदा हो दर दर सां गॾु हो तॾहिं तुंहिंजी अखि बंदि छो हुई बाबा मां ही चवंदो आहियां जंहिंसां इश्क कबो आहे त हुनजी सभु ॻाल्हि मञणी पवंदी आहे तव्हां असांजो जेकॾहिं कंहिंसां इश्क हूंदो दुनिया में हिते ई कंहिंसां प्यार मोहबत हुजे त उनजो को ॻाल्हि मोटाईंदो या का शइ खणी अचे साईं असमतुल्ला चाचे गुल सां तव्हांजी यारी आहे पुराणी हुतां खां का शइ खणी अचे तव्हांजे हिक कंहिं फर्द खे ॾे उन खां ॿियो को रिंद फ़क़ीर घुरे छा चवंदो यार ॾेई आहे पर मुंहिंजे यार जी निशानी आहे ईअं न यार ॾेई आहे मुंहिंजे यार जी निशानी आहे
तो वट इन शे जी अहमियत कोने गा तो वट जी दिल में उन यार जी मोहब्बत आ शे जी त का अहमियत कोने 200-250 रुपए जी हूंदी खणी अचण वारे जी दिल में मोहब्बत आ तो सच बुधा तो दुनिया जे मामूली यारस जी एतिरियूं शयूं संभाले रखी तो सदाई भी महबूब जो गुलाम सदाई भी महबूब जो उम्मती अल्लाह जो फर्ज समझी करे त नमाज कोन तो पढ़ी पर करे इं चयो त खणी महबूब आयो तोरे लाउड हींअर ई मुंहिंजो गलो विहारे जॾहिं अॻिते छा बयान हाँ वाह तुझे मुझे जे करे तुझे मुझे दुनिया जे यार का शे खणी तो अचे तो उन यार जी एतरी मोहब्बत आ तो शयूं संभाले रखूं था तो दुनिया जे मामूली यार जी एडी मोहब्बत दिल में जो उन जी शे के नथा ॾियूं संभाले रखूं था पो तू सच बुधा महबूब जो उम्मती सदाए करे तू महबूब जे तोहफे के भी नथो संभाले तो मना मामूली मानू आ दुनिया जो उन जी मोहब्बत दिल में आए आका जी मोहब्बत तुझे मुझी दिल में आहे कोई छा तुझी मुझे दिल में महबूब जी का अहमियत ही न रही तो छाजा मुसलमान मामूली मानू जो शयूं संभाली तो अल्लाह जो फर्ज समझी करे नमाज कोन तो पढ़ी अरशन का जो को तोहफो खणी आयो उन जी शे खे न तो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से जे जिंदगी मुबारक दे नजर कर ओ कर में पैदा मुसलमान जय महबूब जा उम्मती सदायो पया जय महबूब जा कल में पगल मुसलमान गुलाम सदायो पया जय महबूब जा आशिक सदायो पया जय महबूब जे करे शकलू बचो पयो वञ जय महबूब जे दुआ जे सदके रब ढकींदो पियो अचे बाज कंदो पियो अचे मेहरबानी कंदो पियो अचे इन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक दे त नजर कर जे आका जा आशिक सरायण वारा आका जा परवाना सरायण वारा तोरो महबूब जी जिंदगी दे नजर कर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सही जिंदगी मुबारक का तो के मौके केड़ा दर्शन मिलन पया केड़ा पैगाम मिलन पया पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से पाजे साहब का पुछा कर ओ मुझा साहबियो जी मुझा साई वो औरत मुखे नजर को नथी अचे जेकी मां मोहम्मद जे रस्ते ते कंडा उछलाईंदी जेकी मां मोहम्मद जे रस्ते ते कंडा उछलाईंदी ओ महबूब ते कर में पार वारा ओ महबूब जा आशिक सरायण वारा ओ महबूब जा गुलाम सरायण वारा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सही जे जिंदगी मां जेके तू के मुके सबक मिलिया उन सबकन दे तो नजर कर जे सबकन मा तू के मुके केड़ा पैगाम मिलिया केड़ा दर्श मिलिया पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से जी जिंदगी मा दर्श पिया मिलया फरमा ओ मुझा साहबियो जी मुझा सही फरमा ओ औरत मुके नजर को नथी अचे जेकी मां मोहम्मद जे रस्ते ते कंडा उछलाईंदी जेकी मां मोहम्मद जे रस्ते ते गंदो उछलाईंदी फरमांदा आका जी तवा पूछा कर रहा हो ओ उम्मे जमीला बीमार थी पैया ओ उम्मे जमीला बीमार थी पैया आका सही फरमांदा ओ मुझा साहबियो जी मुझा सही फरमा हलो मां मोहम्मद ने का पूछा त करे जा साहबा फरमांदा सही वो त तवा जे रस्ते ते गंदो उछलाईंदी ओ त तवा जे रस्ते ते किचरो उछलाईंदी फरमा ओ मुझा साहबियो ओ महबूब ते कर में पाण वारा ओ महबूब
जा आशिक सलण वारा, आका जे इश्क दे आका जे इश्क जी दावा करण वारा, आका सही जे अखलाक दे ते नजर कर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु फरमाइन था, ओ मुझा साहबियो मां मोहम्मद मना तो वाके मुझे रस्ते ते गंद चलाईंदी, वाके मुझे रस्ते ते किचरो चलाईंदी, पर रहे त मां मोहम्मद जे पाड़े में थी, रहे त मां मोहम्मद जे लाउड साथ न तो दे तवां तो जात दे, रहे त मां मोहम्मद जे पाड़े में थी। ओ पाड़े वारन के ईज़ाइण वारा, ओ पाड़े वारन जा रास्ता बंद करण वारा, ओ पाड़े वारन जो बन्ने सोरण वारा, ओ पाड़े वारन जा पानी बंद करण वारा, आका से जो गुलाम को सराई महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी दे त नजर कर। जे महबूब जे अखलाक मा तू के मुके केड़ा सबक मिलन पया, केड़ा दर्स मिलन पया। हुजूरन वरले सलातो व सलाम में सही जे अखलाक जो जिक्र त रब कुरान में कयो सुभान अल्लाह। अल्लाह खुलुक नज़ीम जे जे अखलाक जो जिक्र रब कुरान में पियो करे। ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती पियो सराई, गुलाम पियो सराई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, ओ मुझे साहबियो हलो तमा मोहम्मद करीम उम्मे जमीला जे दर ते हला। अज तू यार भा खां भी पुछा करण जे लाइ तैयार कोन आई। सुभान अल्लाह। जो मुझो नबी के जे दर ते तो वने, जेके रस्ते ते किचरो था उछलाए, जेकी रस्ते ते गंद थी उछलाए, तू सदाई भी आका जो आशिक, सदाई भी आका जो गुलाम न। सच बुधा तू बेन के छड़ करे भा जे लाए वेवई तो भा जी तबियत पुछा करे, बेन के त छड़ चाचा मामा मासा त पाट ये इकड़े बे पाते रहा। भित भित साए भाव पत के पयो बीमार लगो पवा, तो जी इंसानियत मुसलमानियत इश्क कारे वियो। भा जे पुछा करण जे लाइ बि तैयार कोन्हे, जो भा मुझे पयो वञी करे ब कदम भरे तबियत पुछा करे चा। सदाई आका जा गुलाम पिया, सदाई आका जा आशिक पिया। ओ मुसलमानो यार अल्लाह जो वास्तो तो, अल्लाह जो वास्तो तो पाजी जिंदगी के यार तब्दील करे, पाजी जिंदगी के तब्दील कर। हुजूर अनवर सलातो व सलाम सही उम्मे जमीला जो दरवाजो खटकायो आ, उम्मे जमीला जे घर जे अंदर आवाज आयो, दरवाजे जी बारा केरा आका सी बाजो नालो मुबारक बुधायो आ। जेते मते उम्मे जमीला जे दरवाजे जे अंदर आका सी दाखिल थिया न। उम्मे जमीला जी न्याणी जेते मते लड़न लगिया, आका सी दिसन पया। उम्मे जमीला जी न्याणी लड़दे पई, घबराए पई। ओ महबूब ते कलमे पढ़ण वारा, ओ महबूब जा गुलाम सलाहण वारा, पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, न्याणी घबरा न। जे तू उम्मे जमीला जी न्याणी आ, ते तू मां मोहम्मद जी भी न्याणी आ। सुभान अल्लाह। काफर जी न्याणी के पिया दिलासा ॾे, काफर जी न्याणी के पिया दिलासा ॾियनि। जे तू उम्मे जमीला जी न्याणी आ, तीअं मां मोहम्मद जी न्याणी आ। तू पंहिंजी न्याणीअ खे करे ईअं दिलासा ॾिना आहिनि। तू त पंहिंजी सॻी न्याणीअ जी चादर लाहे करे पियो गीली रस्तनि ते, सदाई आका जो गुलाम पियो, सदाई आका जो परवानो पियो। ओ न्याणी जी मथा ज़ुल्म करण वारा, ओ न्याणी जी मथा ॾाढ करण वारा, ओ न्याणी जा हक़ खाइण वारा, ओ न्याणी जे ॼमण ते मुंहुं ख़राब करण वारा,
तोके मुके न्याणी जो मकाम के आम मानो कोन बुधायो पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से फरमाइन था हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था ओ दुनिया वारो जेते मते तवा के न्याणी जमे अल्हम्दुलिल्लाह भी चंदा कयो खैर मुबारक भी चंदा कयो सही अल्हम्दुलिल्लाह छाजे जिता समझ में अचे तो खैर मुबारक छाजे करे चो अल्हम्दुलिल्लाह तरफ जो शुक्र अदा कयो खैर मुबारक छाजे करे चो और रिंदन जे जलसे में अचण वारो आका से जे लफ्ज़न मुबारकन ते नजर तक जा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु फरमाता हनी अल्लकुम अला बनातिकुम फरमाओ दुनिया वारो जे के अबल न्याणी थी जमे जे अपे के अबल न्याणी थी जमे न्याणी जे जमणे ते मां मोहम्मद मुबारक दिया तो न्याणी जे जमणे ते मां मोहम्मद तो मुबारक दिया न्याणी जे जमण ते आका मुबारक तोरे बना न्याणी एडी मकाम वारी शया जो जमण ते महबूब पे मुबारक दे बीमार करे मोकली महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैया साहबियों महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु जा आशिको पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक में जे के दर्श मिलान जे के पैगाम मिलान ओ मुसलमानों न पैगामन के थोरो अर्ज रखे रहवा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सही जे दमत उम्मे जमीला जे घर आया आका से उम्मे जमीला जे पेशानी ते खतरो रखन था फरमाओ मुझे अम्मा मोहम्मद का तबियत पूछा कराया अम्मा मोहम्मद बदलो वठो कोन आयो अम्मा मोहम्मद बदलो वठो कोन आयो ओ बाजी आपे अम्मा जी मत इसे अपने अम्मा के इजड़ वाला ओ अपने अम्मा के तकलीफ पहुंचाने वाला आका से उम्मे जमीला जे दरते बनी करे उम्मे जमीला जी तबियत पूछा कंता ओ नौजवानो एकरो जुमरो तवा के भी चई वना कुरान अब्बो तड़पे पयो नौजवान के परवाह कोने का कुरारी अम्मा तड़पे पई नौजवान के परवाह ही कोने का अज नौजवान चले तो अपे मुजरा छा कयो अम्मा मुजरा छा कयो ओ नौजवान तू अपे अम्मा सा छा हिसाब पे करी छा अपे अम्मा सा तो हिसाब करी पयो ओ वक्त छो विसरी रहे भई जेते मते तो नजरो हुए बचपन हुई अपे पराए दर जो मजदूरी करे अपे तो जलाए पराया मेरा भी सया पराया ताना भी सया किताबो भी मिल दो किताब को भी मिल दो अपे लयो चंदो हो जे करे दबर तरखन जे करे मजदूरी छरम त मुझे बच्चे जो पेट के पानी दो ये चंदो जे करे मां दाबनी जे करे मां दाबनी धड़कन जे करे मजदूरी छड़ी दम त बच्चन जो पेट केर पाली दो अजू नौजवान वडो थवा चवे तो अबो मुजरा छाए अम्मा मुजरा छाए दुनिया जिला टेम आहे कुराड़ी अम्मा जे लाए टेम नाहे कुराड़े अब्बे जे लाए टेम ओ नौजवानो यार अल्लाह जो वास्तो तो अपे अम्मा जी के आम मारो भारत कोन कया अपे अम्मा जी त भारत अर्श वारो अल्लाह करे पयो आहिंद तो जामुजा पर भारत अर्श वारो अल्लाह पियो करे आहिंद तो जामुजा पर भारत मिठड़ो महबूब मोहम्मद पियो करे रब करीम पाजे अकल का बाद में अपे अम्मा जा हक बुधाया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु जे हदीस मुबारक जो तर्जुमो पे बुधाए आका से फरमाइन ता अबो राजी तैयार चवारो अल्लाह भी राजी तई अबो अम्मा राजी तई दर्श वारो अल्लाह भी राजी अबो अम्मा नाराज थई दर्श वारो अल्लाह भी नाराज थई ओ नौजवानो यार
अबे अम्मा खां दुआयूं वसलो कर जे टाइम ते तू यार जाम शोरो तो वजे जी जल अमड़ के चंदो कर अम्मा आई त मां इम्तिहान ॾियण पे वञा अम्मा मुंहिंजी कामयाबी जे लाइ दुआ त घुर सच ॿुधाए यार अबो अम्मा दोतरा कणंदा आहिनि रब जो अर्श बि लुटी पवंदो अबे अम्मा जे अदरन ते रब जो अर्श भी लुटी पवंदो मां पाजी ॻाल्हि के यार मुख्तसर कंदो वञा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सही उम्मे जमीला जे पेशानी ते खतरो रखे चवनि था अम्मा मां मोहम्मद पुछा कराया तुझी तबियत उन टाइम ते उम्मे जमीला जे अखियुनि मां पाणी वही आयो उम्मे जमीला चवे थी ओ मुंहिंजा महबूब मां त तुंहिंजे रस्ते ते कचरो चलाईंदमि पर तुझो अखलाक ॾिसी करे तुझो आला अखलाक ॾिसी करे मुझे ज़मीन इहो फ़ैसिलो करे छॾियो हाणे ईअं वापसि न वञिजो असां मां धीअरुनि खे कलमो पढ़ाए करे पोइ वापसि वञिजो ईअं वापसि न वञिजो असां मां धीअरुनि खे कलमो पढ़ाए पोइ वापसि आका जो अखलाक ॾिसी करे धारिया पंहिंजा पिया असांजा लक्षण ॾिसी करे पंहिंजा बाग़ी पिया असां इहो मुर्दा परस्त जिंदा परस्त असां कोन आहियूं मरी वेंदो न माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ भाउ ते 30,000 रुपया वेले ते थो ख़र्च करे दुनिया ॾिसे यार भाउ ते वेले ते 30,000 जो वेलो कयो अथई 30,000 रुपया भाउ जे हिकु वेले ते ख़र्च कयो अथई हाणे तो हींअर 30,000 रुपया माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ख़र्च थो करी ज़िंदा हो बच्चा बुख ते आहे तॾहिं तुंहिंजी अख बंदि छो हींअर कोटड़ी जे बाज़ार में महांगो अजरक वठी तो अची भाउ जी मतन खां विझा माण्हू दुनिया चवे भलो अजरक भाउ जे मतन खां विधो अथई जॾहिं ज़िंदा हो बच्चा पुटा उगाड़े करे घुमनि पिया तॾहिं तुंहिंजी अख बंदि छो काॾे हलिया काॾे असां वारी इंसानियत हली वई पाणी घुराए सहकी कादे असां मुसलमान कादे असां मुसलमान जी जिंदगी ओ मुसलमानो यार अल्लाह जो वास्तो ते अल्लाह जो वास्तो ते यार जे इश्क कबो उन जी सब गाल मञणी पवंदी आ उन जी हर एक गाल मञणी पवंदी आ जॾहिं आका सां इश्क भी करी तो त पोइ महबूब जी जिंदगी के पंहिंजे लाइ नमूनो पढ़णा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सही जी घरवारी प्यारी घरवारी मुंहिंजी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा से फरमाए थे पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु मुझे घर आया फरमाओ मुझे आशा कैसे खान पेन जला गया ना उन टाइम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु के फरमाया ओ मुझे सही बियो तो कुछ कोने को पारे में गोश्त आयो उन्हें के फुनी करे ता दिलाए रखियो आए ओ मुझे सही मां फुनी करे तवा दिलाए रखियो आका बियो तो कुछ ना है ओ गोश्त खड़ी दिया चांद आशा तवा जे सामो पेश थी कया अमर आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा सही जेटे में ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु जे सामो बुगल गोश्त खड़ी आई आका से फरमाया था ओ मुझे आशा वडो ताऊ ता खड़ी आ फरमाया वडो ताऊ खड़ी आए मैं पाक मुस्तफा से फरमाया था ओ मुझे आशा पानी ता भरे आ फरमाया पानी भी भरे आई पाक मुस्तफा से फरमाया आशा इन वडे ताऊ में गोश्त भी विझ फरमाया गोश्त विझण खां बाद में आका से फरमाया पानी दे विझ पानी विझण खां बाद में महबूब फरमायो ओ मुझे आशा न के पचा आशा मुझा पारे वारा भुख ते हुजरे मां मोहम्मद भुगल गोश्त खाया अल्लाह आशा मुझा पारे वारा भुख ते हुजन मां मोहम्मद भुगल गोश्त खाया आका तो के एनी पारे जी गलती तू बेन जी गलती न कर दिल ते हाथ रखे बुधा महबूब जो गुलाम तो सदाई करे घरवारी के चयो थई अज भाजी जो रोह ज्यादा कजा हेतरो प्यालो भाजी जो भाजे घर में मोकलिया काडे भई इंसानियत काडे भई मुसलमानियत काडे भई असां वारो इश्क अच्छे असा में नजर तो हो शयूं अचन कोन थियूं
सी जैसा इश्क कबो आ तो उन जो सब गालियों मन बियो जरे आका सा इश्क आ तो आका और नमूनो सामे कौन को नजर अचे यार महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि पाजो चार न्याणियों पाणायो सजी दुनिया गोलिया बीबी रुकैया जड़ी पाक दामन औरत कौन मिल गई बीबी उम्मे कलसूम बीबी ज़ैनब बीबी उम्मे कलसूम बीबी फातिमा जड़ी पाक दामन औरत कौन मिल गई एड़ी पाक दामन न्याणियों महबूब पाणाए तो के मुके सबक दिनो आहे के मुके सबक मिलियो जरे मां मोहम्मद पाक दामन न्याणिन के तो व्यारा तो तवा अच्छा मता किया कया तवा अच्छा मता किया कया ने ओ महबूब जा गुलाम ओ महबूब जा उम्मतियो ओ महबूब जा आशिक सराण वारो यार अल्लाह जो वास्तो दे अल्लाह जो वास्तो दे हे हदीस मुबारक जा लफ्ज मुबारक बे बुदाए हुजूर अलैहि सलातो व सलाम से फरमाया था इदा खतब इलैकुम मन तरज़ौन दीनहु व खुलुकहु फज़व्विजूहु फ़इन लम तफ़अल व तकुन फ़िल अर्ज़ि व फ़सादुन अरीम भलो रिश्तो अचे नौकरी वारो अचे बंगले वारो अचे ये चवंदा आहियो न छा चवंदा आहियो बाबा बंगले वारो अचे नौकरी वारो अचे ऐं भलो रिश्तो अचे पर हुजूर फरमाए तो न्याणी घर में बालिग थी वई बा अखलाक रिश्तो आयो खुलुको बा अखलाक रिश्तो आयो दीनदार रिश्तो आयो हुजूर फरमाए न्याणी जो बार ला न्याणी जो बार ला न्याणी जो बार ला सी बा अखलाक रिश्तो आयो दीनदार रिश्तो आयो को भी न्याणी जो बार न तो लाए पहुंचा दींदो फरमाए फिल अर्ज़ व फसाद नारीज को जमीन ते फितनो भी दीदो फसाद भी दीदो वो आज फितनो फसाद आ गया आज अबो इज्जतदार अबो जरे महबूब जे सुन्नत के यार तो टुकरायो आ महबूब जे सुन्नत के पुठी दिनी थई वो इज्जतदार अबो जरे कंध हेठ तो करे त मथे भी न छा थी मां ते हैरत में आ वाइज केड़ो माण्हू के चवंदा सही चढ़ो कुरान बुधायो कुरान जा खुलासा पिया बुधायो तव्हां के कुरान तो चे न्याणी के पर्दो करायो आहे पर्दो कुरान में पूछो फरमाया अय्युहन नबिय्यु कुल लि अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन अज़वाजिका चौपा जे बीबिन के व बनातिका चौपा जे न्याणिन के व निसाइल मोमिनीन ऐ चौ मोमिनन जे घर न्याणिन के घरा निकरो त अते पाण कयो हां मां ते हैरत इन गाल ते हां असा वट उबतो कानून जे करे तवा जो इमाम किथे तवा के नजर अचे के सा वेठो आ तास रांद तो खेडे मिसाल छा चवंदा सी सही असमतुल्लाह जे करे असा जो मौलवी तास रांद खेडे इन जी पोया नमाज थींदी फतवा यादी सही असमतुल्लाह मुजो मौलवी जे करे तास रांद खेडे त इन जी पोया नमाज थींदी चओ न सही असमतुल्लाह घर में अच्छे मते दा न्याणी वेठी आ हज उमरा कबूल थींदा या कोन थींदा हां इते तो के फतवा याद अचती होरा जी फतवा तो के याद छो नथी हां जाहिरी पलीती तो के नजर अचती है जे को डिड भेररी जे हक भाइरन जो हक ओड़े पाड़ो यतीमन मिस्किनन जे माल सा भरियो पियो इयो माल इया पलीती काडे विंदी साईं अची वियो पुछा कयोस हुजूर फरमाए हिक गिरो लुकड़ो हराम खाइण जे करे 40 ॾींहं जो इबादतियूं चट तू शोबान जी 28 तारीख़ ते हराम खा रमजान सजो वियो हां सजो रमजान वियो वो जेको अचे पियो हाणी तो फतवायूं पंहिंजे मौलवी जरा पियो पुछा कर
ओ मुसलमानो यार अल्लाह जो वास्ते थे, अल्लाह जो वास्ते थे यार पाजी जिंदगी के तोरो तब्दील कर। आशिकां जो एकलो मिसाल दे वजा, तू मां भी महबूब जा गुलाम सदाए पया, असहाबा भी महबूब जा गुलाम सदाए पया, तू मां भी महबूब जा आशिक सदाए पया, सहाबा भी महबूब जा आशिक सदाए ता। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम से जो सहाबिया जे जो नारे सुनो अबू मजूरा, साहबा फरमाता हो अबू मजूरा जी मुझे यारो बताए तो सही केड़े सवाल था क्यों ओ महबूब जाश कसराय वाला साहबा जी जिंदगी में तुम नजर करो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम से जो सहाबी अबू मजूरा के सहाबी जम था, ओ सुना अबू मजूरा तू जा गया बार बजा थी बयान दिखाती बयान पेरन वारन के कटराई तो अगन वारन के कौन तो कटराई। अबू मजूर चले तो मुझे यारो हम का पूछा कयो तो पुरानी जवाब बुदो यार ये वार की कटराया जनवारन के महबूब जो हथ लगलवा साबिया आका जो गुलामा साबी था चवन तुझा वार वडा थी विया न ड्रिघा थी विया न पोया वार कटराई तो अग्या वार न तो कटराई चवे तो कीअं कटराया महबूब जो हथ लगल मथे जो वार आका जो हथ लगला त यार जी दिल नथी चवे त महबूब जो हथ लगला। तू सदाई भी आका जो गुलाम तुझी दिल की थी चवे महबूब जे सुन्नत के पेरन जे हवाले करे। सदाई भी आका जो आशिक पियो, सदाई भी आका जो गुलाम पियो, दिल कीअं थी चवई महबूब जे सुन्नत के गटर जे हवाले पियो करी। पोइ असां वारो इश्क किथे बीठो, असां वारो प्यार किथे बीठो। नाले जा आशिक आहियूं साईं, आशिक आहियूं असां, आशिक आहियूं असांजी साईं अची वियो आहे ॿुधो नाले जा आशिक अबा सोने अली साईं जा इश्क साईं सोने अली साईं जेको कम कयो तवा कयो न मुझे सोनो अली मस्जिद में तो अचे सोनो अली लड़जे तो पूछा कि हम सोना अली तवा मस्जिद में डको छोता लड़जो छोता चवे तो दुनिया वारो तवा के खबर ना है मस्जिद घर के तू मस्जिद में अची करे छा चवंदा मोला टेम त वधी वियो आ को छा ख्याल आ मस्जिद में अची वापार कंदो आ। हुजूर फरमायो मस्जिद में जने तू दुनिया जी कचहरी कई तो एकड़ो मलाइक अची चवे तो उसकुत या अब्दुल्ला ओला जबाना चुप कर मस्जिद जो एहतराम करे अया चुप न तो करे पियो दफो चवे तो उसकुत या अदुल्ला ओला जा दुश्मन चुप कर मस्जिद जो एहतराम कर अया यार जी वट वटा लगी पया हाड़ा लगी पया दुनिया जे कचहरी में टियो तो पहुंची करे मलाइक तो चे उसको लानतुल्लाह अलैक और निभागा चलत होते अल्लाह जी लानत हो जे मस्जिद जो ख्याल आई अली जा आशिक सोने अली का पूछा कि अली तू के मस्जिद वण दिया या जन्नत तो मां अली के मस्जिद वण दिया छो कि जन्नत में वणन सा मां खुश थी त मस्जिद में वणन सा अली जो अल्लाह सुभान अल्लाह वो इश्क सही कर ना हां ताम ते लैला मजनू वाला न थियो न कुटी खाण वाला न थियो न हां कुटी जो वारो अचे तो सब प्यालो खणी अग्या था के रत जो वारो अचे तो सब बजरा सही इमाम ज़ैनुल आबिदीन सा मोहब्बत छड़ो ज़बानी दावा है ना सही इमाम ज़ैनुल आबिदीन सा मोहब्बत इमाम ज़ैनुल आबिदीन वटि हिकिड़ो माण्हू आयो हथ पियो धोराए ची सुञाणे तो केरा ॿुधा मां केर आया ची तो करबला में असांजा बच्चा कुटा ची पोइ हथ तो धोराई ची उहो तव्हांजो ख़लाक़ कोई साहल पई दुश्मननि जा हथ पिया धोराइनि तो सॻे भाउ जो करे हथ धोरायो पूछा जा और दुश्मन जा पे हाथ धोराए तू सगे भाउ जो हथ धोराइण जे लाइ तैयार नहीं और रात जो जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन दुनिया छॾी 300 बेवा घर रोइन पया खानदान रोइन पया कि तव्हां चओ था रहो कि असांजे घरनि के में राशन पहुचाइण वारो इहो ज़ैनुल आबिदीन रात जो जेको असांजे कुल पंहिंजनि कुलनि ते राशन पहुचाईंदो असांजे चुल्हनि खे ॿारण वारो इहो ज़ैनुल आबिदीन
सदाई तो इमाम जो आशिक त उहे कम भी कर न। हां सदाई तो इमाम हुसैन जो आशिक त छड न पराया बन्ना कटा छड न परायो पानी बंद कयो वेठो ही रस्तो बंद कयो वेठो ही केड़े पासे बीठो ही तू मुसलमान बस मेली अल्लाह जो वास्तो थोरो पांजी जिंदगी तब्दील करी थोरो पांजी जिंदगी के तब्दील क्यों आशिकी सदाई तो पेरा चाहिए जैसा इश्क कबो आतो न जी सब गाल मनणी पवंदी आ जरी महबूब जो आशिक आ त महबूब जो गालियो त मनना सब महबूब जो सदाई आका जो गुलाम तू महबूबा जो गुलाम सदाई करे तू जिना कर तू शराब पी तू अब्बी अम्मा जी नाफरमानी कर तू ओड़े पाड़े जा हक खा तू मानू जा रास्ता बंद कर तू ईजा आई असा ठीको पे बैठा तो जन्नती बेली वाके कलमो पढ़ो उम्मीद भी है पर लक्षण तो पाजा सुधारियो ना दुनिया वारन जो खौफ आए जिना ता कयो मता चौथा मता कोई वीडियो न भरे वते इयो खौफ दे तो मता कोई वीडियो न वते और उन टाइम इयो खौफ छो न तो करी त अर्श वारो अल्लाह भी दिसे हानी तवा जे पाड़े में टंडरो अलाय यार जे परसान हमरा जिना जे अदे ते वेओ जिना कदे कदे दुनिया च मरी वो ईमान वयो मुर्तदी करे मो बेली पाजो ईमान बचाए सागो ही दौर माण्हू चवंदा आहिनि दौर मटियो दौर साॻियो आहे पर असां क़ुरान छॾियो आहे बसि फ़र्क़ु असां क़ुरान छॾियो दौर साॻियो आहे ही साॻा अछी ॾाढ़ी वारा वेठा आहिनि अॻे क़ुरान हुयो अमड़ियूं भेनरियूं क़ुरान पढ़ंदियूं वॾड़ा क़ुरान पढ़ंदा हिकिड़ो पीउ घर जा 10 भाती पाले पियो अॼु जॾहिं असां क़ुरान खे पुठी ॾिनी हुज़ूर जे फरमाननि खे पुठी ॾिनी 10 पुटनि खां हिकिड़ो अछी ॾाढ़ी वारो पीउ नथो पाले बेली सुधारियो पाण के अल्लाह साईं खां दुआ है अल्लाह साईं जेको कुछ चवरायो उन्हनि ॻाल्हियुनि जी नथा अवल मूंखे पोइ तव्हांखे अमल साईं अची वियो आहे ई मूंखे पंहिंजो जलसो आहे मेरे दोस्तनि जे इसरार ते आया ते रही इंशाअल्लाह तव्हां सां कचहरी कबी अस्सलाम